नाज़रीन ख़बर ॾियूं तव्हांखे दादू मां, जिते स्टेशन रोड ते बरसात खां पोइ बीठल पाणी शहरियनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। शहरियनि जो चवणु आहे त बरसाती पाणी ऐं गटर नालनि जो पाणी पाण में मिली वियो आहे, जंहिं सबबु हू आज़ार में पइजी विया आहिनि। हुननि वधीक MNN TV सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां इहो चवणु चाहींदासीं त असांजा जेके सियासतदान आहिनि, असांजा जेके हुक्मरान आहिनि, इन्हनि खे अलाह का हिदायत ॾिए। बाक़ी सुधरणु ॾाढो ॾुखी ॻाल्हि आहे। तव्हां हींअर वञी ॾिसो त डिप्टी कमिश्नर साहिब जे रिहाइश गाह जे आॾो ईअं तक़रीबन 2-3 फरलांगनि में पाणी बीठो आहे थियो, ऐं उहो पाणी ईअं सम्झो त गोॾे जेतिरो पाणी बीठो आहे थियो, जो बसूं गाॾियूं रक्षा जेके आहिनि उहे उन पाणी में पिया था लंघनि। ऐं लाइट जेका आहे उहा त भुट्टे साहिब जे दौर में का हफ़्ते में 2 कलाक खनि 1.5 कलाक खनि वेंदी हुई, त भुट्टो साहिबु उन वक़्तु सम्झी वियो ऐं चयईं त हीउ सफ़ेद हाथी आहे वापडा जो अमरो। हींअर त वापडा वारा जेके आहिनि उहे कुंडियूं ॾियनि था, नकुली मीटर हणनि था, माण्हुनि खां पैसा वठनि था, वरी रोड फिटिंग कनि था, उन में जेके बिल भरनि था, जेके ईमानदारी सां हलनि था, सभु ख़बर आहे वापडा वारनि खे बि, हुक्मराननि खे बि, पर हू उन ते कंहिं क़िस्म जो अमल करण लाइ तयारु कनि। ऐं तव्हां ॾिसंदो त म्यूनिसिपालिटी वारनि रोड त ठाहिराया आहिनि, पर नालियूं जेके आहिनि उहे कोन ठाहिरायूं अथनि। उहो नाली अहिड़े नमूने सां फुट जी नाली जेका ॾेख ॾिए थी, उहो 4 फुट जो वॾो नालो आहे ॼण। उन जेको सफ़ाई करण वारो कोन्हे, नाली ठाहिराइण वारो केरु कोन्हे को। हिननि जी मासां जेके पैसा अचनि था उहे कूड़ा बिल ऐं कूड़ियूं ॻाल्हियूं ठाहे हिननि वटि पैसो पघारुनि जे लाइ पूरो कोन थो पवे। अहिड़ा हिननि खाइनि पीअण इश्क थियनि थिया। अलाह पाक हिननि खे हिदायत ॾिए। बाक़ी शहरनि जो ॿेड़ो ॿुॾी वियो आहे, ख़ासि करे असांजो दादू त तमामु मसइले पोइते पइजी वियो आहे। ऐं हिननि तव्हां ॾिसंदो त हीअ असांजे म्यूनिसिपालिटी खां वठी ॿियनि जाइनि ते बि इहे हलिया विया सिधो मोदर नाके खां परिते ॿिन्ही पासनि ॾांहुं बाइकाते वॾा नाला ठहियल आहिनि, जेके ठाहे छॾिया अथनि बाइकाते। बाक़ी न हू हेठि त न मथे आहिनि, हुन पाणी कोन थो वञे त पाणी रोडनि ते बीठो आहे थियो। छा इहा इंतिज़ामिया खे, DC साहिब खे, म्यूनिसिपालिटी जे CMO खे या कोई एडमिनिस्ट्रेटर हुजे उनखे का ख़बर कान थी पए, ॾिसनि कोन था, पर जॾहिं खाइनि था पीअनि था सभु पाण में सलाह थी। किथां चवण जो मक़सदु इहो आहे त ज़िले इंतिज़ामिया दादू जी जेका आहे इहे काफ़ी सालनि खां आहे, रुॻी हाणे हिन वारी बरसाति जे चकर न आहे, रोज़ गडरुनि जो पाणी स्टेशन रोड ते आहे। स्टेशन रोड कारोबारी इलाइक़ो आहे। हिते जेको बि इंतिज़ामिया खे का बि कनि ते जूं नथी चुरे। हे त 2-3 कलाक बरसाति पई आहे, जो सुबुह खां वठी यको का बि इंतिज़ामिया न आई आहे। गडरुनि जो पाणी आहे, बरसाति जो पाणी न आहे, हे नालनि जो पाणी आहे, गडरुनि जो पाणी आहे। स्टेशन रोड दादू जी दिलि आहे, हे कारोबारी इलाइक़ो आहे। असांजो कारोबार बिल्कुलु ई ठप थी वियो आहे। असां चुप करे वेठा आहियूं, को बि धंधो कारोबार न आहे। असां इंतिज़ामिया खां अपील कंदासीं DC साहिब खे, इनखे MNA साहिब खे, MPA साहिब खे, त म्यूनिसिपल वारनि खे चवनि इहे पाणी जो जेको आहे निकाल कयो वञे, आवाम परेशान आहे।